में जिते हिते असांजा जेके नंढड़ा ॿार असांजा दोस्त असांजा साईं जेके सिंधी टोपी पाए अजरक पाए ऐं सॼी सिंध में हिन वक़्तु जेका हिकिड़ी लहर थियल आहे जीअं दरिया जूं वीरूं हूंदियूं आहिनि समुंड जूं वीरूं हूंदियूं आहिनि त असांजा सिंध जा माण्हू उहे रोडनि ते रस्तनि ते घरनि में टीवियुनि ते जिते किथे असां ॾिसूं था पिया त सिंधी सकाफ़त छाई पई आहे रुॻो हिते न आहे पर असांजा सिंधी जा माण्हू जिते जिते आहिनि दुबई में प्रोग्राम आहे अमेरिका में प्रोग्राम आहे चाइना में प्रोग्राम आहे फ्रांस ऐं जर्मनी में बि सिंधी माण्हू उते सिंधी जे सकाफ़त खे सेलिब्रेट पिया कनि असांजा हिंदुस्तान में जेके दोस्त आहिनि उते बि सेलिब्रेट पिया कनि त ईअं थो लॻे पियो त सिंध जे सकाफ़त जो हिकिड़ो सुनहरी हिकिड़ी यलगार आहे जेका दुनिया ते छांइजे थी पई ऐं मां सम्झां थो पियो त इहा असांजी फतह आहे त जेके माण्हू चाहिनि था पिया त सिंध जो वजूद सिंधी माण्हुनि जो वजूद ख़तमु थी वञे उन्हनि खे खपे त हिन नंढड़नि ॿारनि खे ॾिसनि उन्हनि खे खपे त टोपी अजरक वारनि खे ॾिसनि जॾहिं सिंध जे माण्हू 5 करोड़ माण्हुनि खे तव्हां खपाए कोन सघंदो सिंध जा माण्हू उथिया आहिनि ऐं सिंध जा माण्हू उथंदा ऐं तव्हांखे तव्हांजे ॿिरनि में वेही करे तव्हां सां जंग कंदा त उहे सिंध दुश्मन जेके असांखां असांजा शहर खसणु चाहिनि था असांखां असांजी ज़मीन खसणु चाहिनि था पिया उन्हनि खे कंहिं बि सूरत में सिंध जा माण्हू ईअं करण में कामयाबु करणु न ॾींदा त दोस्तो हीउ एकता जो ॾींहुं गॾु थियण जो ॾींहुं आहे एकता जो ॾींहुं असांखे पैगाम थो ॾिए पियो त असां सभु गॾु थियूं ऐं गॾिजी करे असां पंहिंजे हक़नि जे लाइ जदोजहद कयूं ऐं असां पंहिंजे धरती खे बचायूं त मूंखे उमेदु आहे त असां जेके हेॾे पैमाने ते असां गॾु थियूं था पिया ऐं त इन हिसाब सां असां पंहिंजा मक़सद इनशाला ज़रूरु माणींदासीं महिरबानी तव्हां दोस्तनि जी